अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 409 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 410 किस्त नंबर 170। दोस्तों हिन सीन में तव्हां पोयां हिन शीशे ते गौर कयो त हिन शीशे में तव्हांखे डायरेक्टर जी तस्वीर चुरपुर कंदे नज़र ईंदी। हीअ ॾिसो दोस्तों, हिन सीन में हिन शीशे ते हीअ डायरेक्टर जी तस्वीर चुरपुर कंदे नज़र अची रही आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 411 किस्त नंबर 107। दोस्तों हिन सीन में तव्हां ग़ुलाम ते गौर कयो त हिन सीन में ग़ुलाम कैमरा ॾांहुं निहारे रहियो आहे। दरअसल दोस्तों हीअ सीन हिते एंड थो थिए, यानी हिते ख़तमु थो थिए त उन वक़्तु ग़ुलाम जल्दबाज़ी करे कैमरा ॾांहुं निहारे थो छॾे ऐं दोस्तों ग़ुलाम जी जल्दबाज़ी करे कैमरा में निहारण जे करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। ऐं दोस्तों ग़ुलाम जी हिन मिस्टेक ते न डायरेक्टर गौर कयो ऐं न वरी एडिटर गौर कयो, त हिन जो मतिलबु त हीअ मिस्टेक ग़ुलाम सां गॾु डायरेक्टर ऐं एडिटर जी बि आहे। दोस्तों तव्हां मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक कंहिंजी थी सघे। मिस्टेक नंबर 412 किस्त नंबर 108। दोस्तों हिन सीन में तव्हां रईस गफ़ार ख़ान ते गौर कयो त हिन वक़्तु रईस गफ़ार ख़ान कैमरा ॾांहुं निहारे रहियो आहे। दरअसल दोस्तों रईस गफ़ार ख़ान खे डायरेक्टर इहो सम्झाए रहियो हुयो त छा चवणो आहे ऐं छा करिणो आहे, त उन खां अॻु में ई कैमरा ऑन करे छॾी त हीअ मिस्टेक बि रिकॉर्ड थी वई। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 413 किस्त नंबर 108। दोस्तों हिन सीन में बि तव्हां रईस गफ़ार ख़ान ते गौर कयो त हिन वक़्तु रईस गफ़ार ख़ान कैमरा ॾांहुं निहारे रहियो आहे। दरअसल दोस्तों हीअ सभु डायरेक्टर जे इशारे जो इंतज़ारु करे रहिया हुआ त डायरेक्टर इशारो ॾेई छॾियो त कमाल ख़ान ऐं रुख़सार बेगम त पंहिंजे सीन में लॻी विया, पर रईस गफ़ार ख़ान जो ध्यानु अञा कैमरा ॾांहुं ऐं डायरेक्टर ॾांहुं ई रहिजी वियो। इन करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। मिस्टेक नंबर 414 किस्त नंबर 108। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन औरत ते गौर कयो त हीअ बाक़ी सभु पंहिंजे सीन में लॻा पिया आहिनि, पर हिन औरत जो ध्यानु अलाए किथे आहे। हिन औरत जो ध्यानु सीन में कोन्हे। दोस्तों हिन औरत जो ध्यानु जॾहिं सीन में कोन्हे त हिन ते न डायरेक्टर ध्यानु कयो न वरी कैमरामैन, ऐं दोस्तों न वरी हीअ मिस्टेक एडिटर खां बि निकिती। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कई पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।